सेप्को सखर जे एक्सीएन ऑपरेशन फ़हीम बेलकाड़ी बलोच पंहिंजी टीम सां गॾु कुंडा कनेक्शन के ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ गॾिजाणी कई। गॾिजाणी में अमले खे बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जूं सख़्त हिदायतूं ॾिनियूं। उन मौक़े ते ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल्हि दौरान फ़हीम बेलकाड़ी चयो त असां बिजली चोरनि ऐं डिफॉल्टरनि ख़िलाफ़ लाॻीतो ऑपरेशन करे अॻे साल जी भेट में 100% खां मथे रिकवरी कई आहे। साफ़ इनखे सहूलियत मुहैया कई आहे। बिजली चोरनि डिफॉल्टरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई आहे। कारखाननि ख़िलाफ़ अॻु में केस दाख़िल करे रिकवरी कराई हुई। हाणे में उन्हनि ख़िलाफ़ रिकवरी न ॾिनी आहे। उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराए सख़्त कार्रवाई कई वेंदी। नओं मीटर लॻाइण आसान आहे। सार्फिन मीटर लॻाराइण सेप्को पनो आकिल सखर ऑफिस में अवाम जाइज़ मसइलनि लाइ मुलाक़ात करे सघनि था। साणनि गॾु एसडीओ वकार शाह, शफ़क़त सलीम कोराई, अख्तियार खोखर ऐं ॿिया बि गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।